इस्लाम में बरकत ही बरकत आ, रहमत ही रहमत आ। हुजूर था फरमाए टे दफा कुल अल्लाह पढ़ सजे खत्म जो सवाब। इस्लाम जा पैकेज ॾिसो दुनिया जे बुखिन कंपनियुनि जा पैकेज पियो हलाए। 100 रुपया बिलन जो 150 मिनट फ्री पिणे जी बचा तॾहिं या गुज़ारे त भॻी अथव मिनट फ्री सुबह रात जो 11 खां पोइ छो या गुज़ारे त भञो असां लाइ सहूलियत न आहे आशिक़ लाइ सहूलियत मतलब समझो लगा कंपनी असांजे में पर मिनट त फ्री पर 11 खां पोइ छो रात जो जा बसर जो ट्रकूं जो खपनि केडी यहूदियत साजिश पई करे रब जे ज़ात जो कसम बेदार थियो सुजाग थियो इस्लाम जा पैकेज ॿुधो। हुजूर फरमायो 5 वक्त नमाज पढ़े 50 नमाज़ुनि जो सवाब पढ़े 5 सवाब 50 जो पढ़े अंदाजो त कर पढ़े 5 सवा पीमा जे चेहरे ने रहमत जी निगाह खणी ॾिसो कबूल पियल हज जो सवाब ज़ाल जे बूथ दे न भले मो 4 सीटर जेको पीमा जे चेहरे के ॾिसने कबूल पियल हज जो सवाब ॾाढा जो सुभान अल्लाह। वरी असारा छोरा पोड़ो मुआर तो स्टील मिल में ठयो है ना अरे पी थे पी आया न सदायो अबे मागे है। हुजूर फरमायो ये हर फर्ज नमाज का वो आयतल कुर्सी पढ़ी 3 सिपारे जे अंदर आ मां न तो चवा मिठो मोहम्मद तो चे लम यमनाहु मिन दुखुलिल जन्ना इल्ला अल मौत दोस्त मत को से जगो चवारो। हुजूर तो फरमाए हर फर्ज नमाज का वो आयतल कुर्सी पढ़ंदे मरदो बींदे रब तो जे कब्र के जन्नत जो भाग बढ़ाए लोरजा बुलंद आवाज से 4 कम करे पो सुमंदा क्यों घना 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 4 सकेड़ा अगले को अब बाबा को हदीस तो पढ़ा घरन जा दर दई सुमंदा क्यों हां हां मदा गधारे लेना चन जानी दुश्मन ना चन हमलो न कंतो थे घरन जा दर दई सुमंदा क्यों। हुजूर तो फरमा गतु अनी तकुम ठाव ढके छडी ना क्यों चौरी ढके छड़ियो बाल्टी ढके छड़ियो दिल ढके छड़ियो मट ढके छड़ियो उघाड़ो न मता मिली न जी बात हणे खीर न खराब थे किदा स मोहम्मद के प्यारा। हुजूर तो फरमा छाम त ढक्यो पर मथो भी ढक्यो मथो ये मस्जिद में इंदा तो मथो उघाड़ो अरे अच्छे पूछना आजाद भला टोपियों को नंथा टोपियों मस्जिद आयो निटुली हेडी मर या टोपी पाए नवाब शाह बाजार में विंदे कोरट में विंदे टोपियों मस्जिद में आई नहीं कोन पो सुबान तुजी कांचा सही न होजे असा वरी कांचो से बाहर ते मोरे महमूद वते कांचो ला चंदो का जेका फटा मची मुसलमान खुदा असांजे भिक्षा में वाणियो आहे हिकिड़ो अखमल अचो मां तव्हांखे ॾेखारियां दोस्त आहे असांजो तो जलसो सालियानो थींदो आहे स्टेज ते हूंदो आहे गैर मुस्लिम वाणियो आहे पंहिंजे वाणियनि खे चवंदो आहे जेकॾहिं हक़ वठणु चाहियो था त आलमनि जी जमात जमियत में अचो ॾाढा ही मूंखे 500 ॾियारी ॾी महरम में हुजे आ मां टूटी वठां हेड़ा हीरा डब्बो पेक लिकायो वेठा हाय अंदाजो तो क्या उन सेठ जो सदाई मथो ढकल हुंदो आ डॉक्टर साहब सां मिलंदो आ असांजे सालाने जलसे में वो मुझो सेठ जो मथो ढकल हुंदो आ छो जे माता मुसलमानन जे नबी जी हदीस पढ़िया वाणियो तो जे वाणियो अचो मां तोके देखारी वाणियो जे माता जे मुसलमानन जे नबी जी हदीस हिकिड़ी सिंधी किताब में पढ़िया जंहिंमें नबी साईं चयो आ त मथो जंहिंजो ढकल हूंदो रब उन जे उम्र में बरकत ॾाढा हाय जेके ख़ैर भी मंजन पिया ताज़ो तक असांजा मथा उगा
सदर मथे उगाड़ो, वजीर आजम मथे उगाड़ो। हाँ सदर कयो ही अड़ो तो नालो ही निभागे जो ॾुखियो। हाँ अचे ही न थो, हफ्तो सॼो छोड़न के नाला पका। ममनून, हुसैन, नवाज शरीफ, क़यामत अली शाह, केॾा ॾुखिया नाला अथनि। घड़ियाल टालपुर, छा नालो हजे अब्दुल्ला? घड़ियाल टालपुर, मुंहिंजो घड़ियाल टालपुर। केॾा ॾुखिया नाला। हिकु थुल्हा, ॿियो मुक़ाम परे, हिकु हुक्मरान, ॿियो नाला ॾुखिया। अल्लाह है, अल्लाह जे वास्ते चार कम करे पोइ सुम्हो। घणा यार तव्हांखे बुख बि ॾाढी लॻी आहे, मूंखे वरी खल्क बि मज़ो पई ॾे। न जे थका हुजो त पोइ दुआ घुरो। मां पण मुंहिंजी गाॾी भिटसा ते बीठी आहे, हाजी अब्दुल करीम टंगू ॿुधी मुंहिंजो लाइ कम त में छॾींदो, पर मस्जिद में छॾी अहिड़ो अचे अॻवा की जे मुला कुझु न थींदो। ऐं गाॾी बि पंहिंजी आंदी थी, लॻे थो त नियत में को मसलो अथसि। सभु चओ सुभाणे ज़ोर सां, बुलंद आवाज़ सां दुआ करो। वीचारा बुख लगी, ॿ टे ॼणा था चवनि हलो हलो, माना चवनि था पंधु कयो। हलो भला जेके थका हो ॾाढा जो सुभाणे। अच्छा भुलिजी पिया, सभु चओ है चार कम करे पोइ सुम्हो। घणा घणा अगल को अबू बाबक हुजूर तो फरमाए तो घरन जा दरवाजा बंद करे सुम्हो। ॿियो कम हुजूर फरमायो ताम ढके पोइ सुम्हो। टी ॻाल्हि पाण फरमायो कपू सबियानकुम, रात जो बच्चन के बाहर न छॾियो। खड्डा रोडा मथा एक्सीडेंट न थे, मथा बच्चो खूह में न किरी पे, रात जो न छॾियो। ही वरी भगा बीठा छोरो रोवण खां बस नथो करे, ऊंदे में सुतो पिया, पोइ रोवंदो न। अकेलो सुतो पिया, मानस खे तूं वठी वई हलो कमरे में, पोइ रोवंदो न। बेटा खड्डो पुछो कमलो केॾा बि तावीज़ लॻे, छोरो कोन खुदा बच्चन के अकेलो ऊंदे में न सुमारियो। जिन इन्हनि सां मश्करी था कनि, टे ॻाल्हियूं कफ़ू सबियानकुम, बच्चन के रात जो न चढ़ियो ॿाहिर। अल्लाह अॻिते अॻिते हुजूर छा था फरमाइनि। चौथी ॻाल्हि छो त माना साईं अब्दुल करीम चयो बयान इस्लाही हुजे। तो असां मुसलमाननि मां दीन वञे थो निकिरंदो, या ख़बर न आहे त सुन्नत कहिड़ी शइ आहे, बिदअत कहिड़ी शइ आहे, दीन कहिड़ी शइ आहे, रस्म कहिड़ी शइ आहे, इस्लाम कहिड़ी शइ आहे। रब जे ज़ात जो कसम हुजूर चौथी शइ था ॿुधाइनि। पाण फरमायो अतबिउ सरजकुम, मुसलमान रात जो सुम्हो त लाइट बंदि करे सुम्हो। मथा कमरो न चाट थे, मथा भित न चाट थे, मथा लाइन न टुटी पए। असां मवे हली सिगरेट पी बि न सुम्हंदा, रिली आई पई आहे। सिगरेट पीअंदे पीअंदे निंड वठी वे, सिगरेट मां रिलीअ खे बाहि, सवड़ खे बाहि, कमरे खे बाहि, छित खे बाहि, सॼो कमरो बि चट, हंध बि चट, त मवाली बि चट। अल्लाह जे वास्ते हुजूर दा फरमान ये चार कम करे पोइ सुम्हंदा।